सागण मां वाक़िया गंदासी गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे कमरनि जा चापड़ ओचितो किरी पिया आहिनि। शागिर्दनि ख़ौफ़ में पखिड़िजी विया आहिनि। चक नंबर 3 में स्कूल ज़बून हाल हुजण सबबि छितनि जा चापड़ किरण रोज़ मामूल बणिजी वियो आहे। तालीम मुतासिर थी वई आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तदरीसी अमल दौरान छितनि जा चापड़ किरण सबबि शागिर्दनि में ख़ौफ़ वारी सूरत पखिड़ियल आहे। बिल्कुल नाज़िन, ख़बर के लिए पिया सांगड़ का गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल के कमरन जा चापड़ ओचितो किरी पिया आहिनि। शागिर्दनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। चक नंबर 3 में स्कूल ज़बून हाल हुजण सबबि छित जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। तालीम मुतासिर थी रही है। ख़बर के दे रहे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तदरीसी अमल दौरान छितनि जा चापड़ किरण सबबि शागिर्दनि में ख़ौफ़ वारी सूरत पखिड़ियल आहे। उस्तादनि रहवासियुनि पारां तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो वियो आहे त ॼाणायल स्कूल जे नए सिर अॾावत करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। सांगड़ मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे कमरनि जा चापड़ ओचितो किरी पिया। शागिर्दनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो आहे। चक नंबर 3 में स्कूल ज़बून हाल हुजण सबबि छितनि जा चापड़ किरण रोज़ मामूल बणिजी वियो आहे। तालीम शागिर्दनि जी मुतासिर थी वई आहे। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तदरीसी अमल दौरान छितनि जा चापड़ किरण सबबि शागिर्दनि में ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई आहे। उस्तादनि ऐं रहवासियुनि पारां तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो वियो त ॼाणायल स्कूल जी नई सिर अॾावत करे ॿारनि जी तालीम बचाई वञे। सांगड़ मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जे कमरनि जा चापड़ ओचितो किरी पिया। चक नंबर 3 में स्कूल ज़बून हाल हुजण सबबि छितनि जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। शागिर्दनि जी तालीम मुतासिर थिए पई। उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु आहे त तदरीसी अमल दौरान छितनि जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे।